अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे असीं लोचूं लोह में, जेल डायरी, लेखक रशीद भट्टी। छापो पहिरियों, छापे जो साल 2014 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 6, ख़मीस 8 जुलाई 1971 ईस्वी। अॼु सिविल अस्पताल रत ऐं खंड जी लेवल चकास लाइ मोकिलियो वियो। केतिरे वक़्त खां पेशाब में खंड कान थी अचे। रिपोर्ट में रत में अञा शुगर कंहिं हद ताईं वधीक हुई। गुज़िरियल हफ़्ते खां अखियुनि हेठां थोथर थी आहे ऐं पेशाब जी तकलीफ़ बि आहे। उन करे रत ऐं पेशाब जी मुकमिल चकास थी, का ख़राबी कान हुई। इस्पताल बदर, ख़ालिद, नबन ऐं ख़ादिम मास्तर जो पुट बि आया। डॉक्टर जागीराणीअ सां बि कचहरी थी। मोटंदे इंडोर वार्डन सिस्टर बशीरा मिली। 5 मिंट बीहारे हाली हवाली थी ऐं दुआ कयाई त मसीह मदद कंदुई। मसीह त असां पाण आहियूं, ॾिसी नथी त स्लेब कुल्हे ते लड़कियल ज़ंजीर ॾे इशारो करे कुल्हे ते खयल घुमंदा था वठूं। हिन खे त पंहिंजो स्लेब हुयो, पर असां त पराया था खणंदा वठूं। मूं चयुसि। हुन मुर्कंदे चयो, अञा मुड़ी नथो। ऐं मोकिलाइण महिल इस्पताल में कयल वाइदो यादि ॾियारियईं। माड़ीअ ते आयमि त रुकन मुलाक़ात लाइ वेठो हुयो। उते मिर्ज़ा सुप्रिटेंडेंट ॿुधायो, काल्ह कराचीअ में हिकु मज़दूर रहनुमा बि नारा जेल मां बदिली थी हिते आयो आहे। तव्हांजे पार्टीअ जो थो लॻे। हिन खेसि घुरायो। घारी मिल में हड़ताल कराईंदड़ मसूद मलक हुयो। हिन डॉक्टर एज़ाज़ ऐं ॿियनि ॼातल सुञातल शख़्सनि जा नाला खयां। मिर्ज़ा साहब जे चवण ते असां खेसि पाण सां रहणु क़बूलु कयोसीं। खेसि वठी आयुसि। अञा लटा कपिड़ा मटाए वेठासीं मस त बहस शुरू करे ॾिनई। पहिरीं सटई हियांउ साड़े छॾियो। चए, जीए सिंध तहरीक जारिहाना क़ौम परस्तीअ जी तहरीक आहे। दिलि खोले अॻियूं पोयूं बाहियूं कढियोमांसि। चयाईं, मगर मुहाजरनि खे बि जीअरे रहण जो हक़ आहे। मास्तर वारो वरितो, भले जीअनि, असां मारियूं कोन था, पर जे असांजी ज़िंदगीअ जी क़ीमत ते रहणु चाहींदा त पंहिंजे बचाव ऐं हयातीअ लाइ असांखे मारींदासीं बि। असांजी तहरीक जारियत वारी न आहे, पर हू असांखे मजबूर कनि था त असां फाशी थियूं ऐं हिननि जो ईअं कमु लाहियूं जीअं नाज़ी जर्मनी यहूदियुनि जो खंधो खयों हुयो। हिननि अनासरनि जो पाकिस्तान 5th कॉलमिस्ट वारो किरदारु रहियो आहे। हर हक़ ऐं क़ौम परस्तीअ जी तहरीक खे हिननि ॻुझा खाट पे हया आहिनि। उनजो नतीजो बंगाल में भोॻे चुका आहिनि, पर उनजो अञा सबक़ु न सिखिया त सिंध में बि अहिड़ो हशर कराईंदा। उहो संदन फैल खेनि ई ॻिची पवंदो। मास्तर ॻाढ़ो थी वियो। उन महिल कपिड़ा करे माड़ीअ ते वियो ऐं मिर्ज़ा खे मुंहिंजे नाले चई। हुन मज़लूम तबिके जे नाम निहाद शावनस लीडर खे असां वटां रफ़ू चकर करायई। मां अञा सम्झी न सघियो आहियां त असांजा मुहाजर कम्यूनिस्ट अॻवान सचपच ईमानदारीअ सां अणॼाणाईअ सबबि असांजे हलचल खे ॻुझा खाट हणी रहिया आहिनि, या हासकारी ॼाणी वाणी उहो किरदारु अदा करे रहिया आहिनि। ऐं फुरलुट कंदड़ मुहाजर ऐं पंजाबी सरमाएदारनि ऐं मौक़े परस्तनि जा एजेंट आहिनि। उन मसइले ते असांजा सूबे सां बि काफ़ी डिघा बहस थिया आहिनि। सूबो चवंदो आहे त हिननि में बेईमानी न आहे, पर मसइलनि ऐं उन्हनि जे सम्झण ॾांहुं हिननि जी पहुच ग़लति आहे। मां चवंदो आहियां त जे हू 33 सालनि में मसइलनि खे न रुॻो सम्झी न सघिया आहिनि त बाक़ी कहिड़ा फाड़ा मारींदा। पोइ हू उहा नाले मातर रहनुमाईअ जी हड़ कुल्हे ते खयों छो था होका ॾींदा वतन। बाक़ी मुले मुहाजर ऐं कम्यूनिस्ट मुहाजर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हू इस्लाम जो ठेकेदार थी आयो आहे त ही वरी मार्क्सिज़म ऐं कम्यूनिज़म जो ठेकेदार। मार्क्सिज़म में हिननि जे अबे जी मीरास न आहे, नई उर्दूअ जा हिंदुस्तान जो विरसो आहे जो उतां खयों आया आहिनि। ही त उहा तादी थी आहे त घोटे था बि खाऊं ऐं कुंवारे था बि खाऊं। हिकिड़ा इस्लाम जे नाले में फुरीन ऐं ठगीनि पिया, त ॿिया वरी कम्यूनिज़म जे नाले में हिकु हटी हणी पिया ठगीनि। मार्क्सिज़म रहबानियत ऐं मुलाहियत कान आहे, न असां बर्दाश्त कंदासीं। असां मार्क्स पढ़ियो आहे, असां बि कम्यूनिज़म ॼाणूं। पंहिंजनि उन्हनि कूड़नि कम्यूनिस्टनि खे चओ त माठि करे कुंड पासो वठी वेही रहनि।
सिंध असांजी सरज़मीन आहे। सिंध जी तारीख़, माण्हुनि जे मिज़ाज ऐं नफ़्सियात ऐं मौजूदा हालतुनि खे असां सुञाणूं ऐं असां ई उते कमु करे सघूं था। न कि उहे जे पाण खे सॾाइनि त सिंधी, नवां सिंधी, ॼणु सिंधियत बि को कपिड़ो आहे जो नओं पुराणो थींदो आहे। पर सिंधी ॻाल्हाइण त ठहियो, सम्झी बि नथा सघनि। ज़ुबान यारे मन तुर्की वसन तुर्की मफ़ीदानम। सो साईं हलिया आहिनि सिंध में इनक़िलाब आण। तव्हां कमु करियो, तव्हांखे केरु थो झले, सोभो चवंदो आहे। ही जो मार्क्सिज़म ऐं कम्युनिज़म जूं जाली मोहरूं ठाहियूं खयूं घुमंदा वतन था ऐं सनदूं था ॾींदा वतन, उहे कूड़ा क्लेम ठाहे हाणे मुसलमानीअ में कम्युनिज़म जूं कूड़ियूं सनदूं ॾियण बि सिखी विया आहिनि। सब्र कर, सब्र कर, तव्हां कमु कंदा रहो, हिननि खे छॾे ॾियो, पाण ई वक़्तु फ़ैसिलो कंदो त केरु सही आहे। सोभो आख़िर में मुर्की पुठी ठपे चवंदो आहे ऐं असां वक़्त जूं वाटूं निहारींदा रहंदा आहियूं। सूमर 12 जुलाई 1971 ईस्वी। अॼु ख़बर पई त गश्ती मिलिट्री कोर्ट महर हुसैन, शाह वसीम उस्मानी ऐं ॼाम साकीअ खे 1-1 साल सज़ा ॾिनी। मथनि बि साॻियो मार्शल लॉ रेगुलेशन 16 अल्फ़ ऐं 17 जो केस हुयो। हींअर पंहिंजो छुटण बि ॾुखियो थो नज़र अचे। ॼाम साकी रुपोश आहे, हुला आहिनि त थर खां सरहद टपी हिंदुस्तान हलियो वियो आहे। बांग्लादेश जी मक़ती सीना में शामिल थी इन बरे सग़ीर जी ॻोइरा जे किरदार खे दुहिराए रहियो आहे। अॼु जेल में हिकु ॿिनि ॿियनि रिवाजनि ऐं लफ़्ज़नि जो पतो पियो में। हिते जी कंहिंखे मानीअ जी सलाह कबी त हू बिस्मिल्लाह या महिरबानी न चवंदो, पर जवाबु उहो ॾींदो, अलाह सभिनी खे ॿाहिरि जी मानी खाराईंदो। जेको चोर ॿिए खां पुछंदो त कॾहिं थो छुटी, त जवाबु मिलंदुसि, छुटूं त रोज़ था खथनि में। जेल में चोरनि जो आम शुगुल निमाज़ ऐं तस्बीह चोरणु हूंदो आहे। आम मशहूरु किताबु क़ुरान शरीफ़ आहे, आम पसंदि आहे ऐं उन करे मार्शल लॉ रेगुलेशन 16 अल्फ़ ऐं 17 हेठि ॾोह कयो आहे। वधीक मिड़ई ख़ैरु, न शाहिदनि जा नाला ऐं न उन्हनि जे बयाननि जो तत्व। अञा बि फ़ौजी हाकिम चवंदा आहिनि त मार्शल लॉ कोर्ट में जवाबदारनि खे पंहिंजे बचाव जा पूरा मौक़िया ऐं ज़रिया ॾिना वेंदा आहिनि। इक़बाल खे चयमि त शाहिदनि जा बयान ऐं नाला त ॿुधायो। वरंदी ॾिनाई, मां तुंहिंजो नौकर न आहियां, सुभाणे मेजर खां पुछजांइ। त छा मेजर ई मुंहिंजो नौकर आहे? उन जवाब ते संदसि तबियत कुझु नासाज़ थी पई ऐं अखियुनि तां ॾांदनि जो खोपे जहिड़ी दाइमी चिंबड़ियल कारी ऐं इन कलाहे मूं ॾांहुं घूरे ॾंद करटण लॻो। मूंखां दस्तूरी वॾो टहक निकिरी वियो। हू कावड़ में पाण छंडे ईअं चई ॿाहिरि निकिरी हलियो वियो त सुभाणे कोर्ट में ख़बरूं पवंदियूं ऐं मूंखे यकीन थी वियो त कामोरा शाही ऐं फ़ौजी अख़्तियारीअ जो सिटल ठीकु ऐं पूरो थी वियो हुयो ऐं सुभाणे सज़ा ओस लॻणी हुई। जीअं त ओचिते जेल छॾण सबबि मां सामान सड़ो न खणी सघियो हुअमि, सो शौकत ऐं तनवीर खे ज़रूरी शयूं पुॼाइण लाइ चई मां पुलिस सां लाकअप ॾांहुं रवानो थियुसि। दग में ई हुयासीं त हिकु जीप अॻियां अची बीठी। वेठल फ़ौजी ऑफिसर हथ जो इशारो करे दिलदार शाह खे सॾे कुझु चयो, जंहिं ते हू खांसि स्टेशन में बीही माफ़ियूं वठणु लॻो। जीप रवानी थी त शाह साहब रोअण हार को थी चयो, भट्टी साहब कुझु असांजो बि ख़्यालु कंदा करियो। ख़ैर त आहे? मूं खांसि पुछियो। हिन धिकार वारे लहजे में चयो, लाड साहब उन ॻाल्हि ते कावड़ियो हुयो त जवाबदार हथ कड़नि में हूंदे बि सिगरेट पिए पीतो। हूं चई हिन खॿे पासे थुक पट ते उछलाई। लाकअप ते आयमि त शौकत अॻे ई बिस्तरे ऐं चादरुनि सां मौजूदु हुयो। झट खां पोइ तनवीर बि मानी खाई अची पुॻो। बाबा जन बि आया, जन खे तनवीर जन पोयां जे फ़िक्र न करण लाइ चई रवानो करे छॾियो। लाकअप में असां ॿिनि खां सवाइ 3 कैदी ॿिया बि हुया। 2 वॾा मुड़सालू चोरीअ में झलियल हुया ऐं हिकु छोकिरो चोरीअ जे शक में लोड़े रहियो हुयो। छोकिरो याकूब भट्टी जो ज़िले फैज़गंज जो आहे, पुलिस जे सितम ऐं ॾाढ जो ज़िंदा सबूत आहे। हिन खे झले 14 खनि ॾींहं थिया हुया, पर खेसि हिन महिल ताईं कंहिं बि कोर्ट में पेश न कयो वियो हुयो। रोज़ु सुबुह जो पुलिस खेसि वठी वेंदी आहे ऐं मंझंदि मोटाए आणींदी आहे। संदसि पुट जो को बि हिसो मुंहं खां सवाइ नीरनि ऐं ॾननि खां ख़ाली न आहे। चुतड़नि ते अहिड़ा निशान थी पिया अथसि जहिड़ा लॿाणे जी मिटी ढोईंदड़ गॾह ते हूंदा आहिनि। ॿियनि चोरनि ॿुधायो त सॼी राति छोकिरो रोई काटींदो आहे।
ॿिया बि चोर ख़ासा भोगाई आहिनि। बहावल रईस वॾे खे चवंदो आहे त हू ॿई उन करे लोड़े रहिया हुया जो रईस ॻोठ जी हिकु जीतड़ीअ जे दिलि जी मुराद पूरी न कई हुई, सो उन वेचारीअ जी आह लॻी हुई। रईस वरी चवंदो अथसि त तूं नका ॻोठ जी निगर छॾी, सो उहो कीतो हिन सां गॾु हू बि लोड़े रहियो आहे। ऐं पोइ जिन्स जे मामले ते पंहिंजी वितवार बहस कंदा आहिनि। ॾोह सवाबु साबित करण लाइ हिक ॿिए खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ऐं दाऊद अलैहिस्सलाम जा मिसाल ॾेई सम्झाइण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं अहिड़ीअ रीति हू बंद में रही जिन्सी बुख मारण लाइ उहो ज़हनी अयाशीअ जो सहारो वठंदा आहिनि। अरबा 14 जुलाई 1971 ईस्वी। अॼु सुबुह जो 7:30 बजे ई ख़ैर पुलिस वठी कोर्ट आणे बीहारियो। अठें धारे तनवीर शौक़त सां गॾु आयो ऐं नेरनि घरां ठहिराए खणी आयो। बाबा जन बि पुॼी विया हुआ ऐं पुलिस जांच वारे ऐं शाहिद अची चुका हुआ। 9 बजे धारे मोबाइल समरी मिलिट्री कोर्ट जो जज थोरो कलम हटके थो अची पुॻो। हिन घूरे अखियूं फोटारे मूं ॾांहुं ॾिठो ऐं कोर्ट में हलियो वियो। साॻियो ई मेजर हुयो जंहिंखे काल्ह मुंहिंजो सिगरेट पीअणु न आवड़ियो हुयो। पंहिंजे या उन जी बदकिस्मती हुई जो उन महिल बि मां सिगरेट पी रहियो हुउसि। 10-15 मिंटनि खां पोइ कोर्ट सचपच त उहो लफ़्ज़ लिखंदे शर्म थो अचे में, छो जो वकील जे हैसियत में उन ऐं जज लफ़्ज़ लाइ ॾाढो अदब ऐं एतिराम में सॾु थियो। शाहिदनि ऐं सरकारी वकील खे बि घुरायो वियो। सभ खां अॻु मेजर साहब उथी बीह कसम कयूं। ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणी चवां थो त हिन समरी फ़ौजी अदालत जे जज हुअण जी हैसियत में मां इंतिहाई ईमानदारी ऐं गैर जानबदारीअ सां ही केस हलाईंदुसि ऐं थोरो शक जी गुंजाइश थी त उन जो फ़ाइदो जवाबदार खे ॾींदुमि। उन खां पोइ प्रोसिक्यूटर ऐं शाहिदनि कसम खयां। उन खे तोहमत मढ़े ॿुधाइण खां पोइ पुछियो वियो त असांखे ॾोह क़बूल हुयो या न। असांजे इनकार करण ते बाक़ाइदे केस जी कार्रवाई शुरू थी। कुल 5 शाहिद शहर जा वरिता विया ऐं हिकु इक़बाल इंस्पेक्टर। हिकु शाहिद फैज़ जे ख़िलाफ़ु हुयो ऐं 4 मुंहिंजे ख़िलाफ़ु। 4 मां हिकु CID जो सिपाही हुयो ऐं 3 शहरी हुया जे मुहाजिर हुअण सां गॾु जमात इस्लामी जे हल्के सां वास्तो रखंदड़ बि हुया। 4 शाहिद इतफ़ाक़ी हुया। को बि जाइ वारदात ऐं सिटी वाल्स गंज जंहिंखे 65 वारी जंग खां पोइ मुशरफ इस्लाम करे शहीद गंज बणायो वियो आहे जो रहाकू न हुयो। हर को उतां मेल अधु पंध ते वेठो हुयो। संदन बयाननि में बि वॾा अजीब इख़्तिलाफ़ हुया। कंहिं पे चयो त खेसि हिकु 7 सालनि जो छोकिरो इश्तिहार विराईंदे नज़र आयो ऐं उन खेसि ॿुधायो त रशीद भट्टी उहे खेसि विराइण लाइ ॾिना हुया। कंहिं पे चयो त रशीद भट्टी पाण 3 चइनि जवान छोकिरनि सां गॾु इश्तिहार विराए रहियो। को बि शायदि वाल्स गंज जो कोन हुयो। इक़बाल बि अहिड़ी रीति कसम ते कूड़ ॻाल्हाए वियो। शायदि ख़ुदा खे हाज़िर नाज़िर उन कोर्ट में घटि न पे ॼाता आहीं। मूं बचा जे शाहिदनि खे घुराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी। मेजर चयो त पाण घुरायां। उन बाद मूं कर्नल आज़म डिप्टी सब एडमिनिस्ट्रेटर मार्शल्ला ख़ैरपुर खे बचाव में घुराइण जी दरख़्वास्त ॾिनमि, छो जो उन सां केस खां अॻु मिलियो हुउसि। उन ते बि मेजर चयो त पाण वठी अचांसि। जीअं त मूंखे ॿाड़ ऐं उञ लॻी हुई, सो रिसेस लाइ चयमि। उहा घुर यकदमि पूरी थी। ॿाहिरि अची पाणी पी सिगरेट दुखायमि। तनवीर जन चांहि खणाइण विया ऐं मां सोचणु लॻुसि। असांजी पघार ते पलजंदड़ ही सिपाही 3 लख बंगालियुनि जे खून वहाइण खां पोइ केतिरा न निर्जा ऐं नौद थी विया आहिनि। ख़ुदा में वेसाह था रखनि, उन जी इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ क़ुर्बानियुनि जी दावा था कनि ऐं शायदि उन करे ई उन क़िस्म जा खणी हर नाजाइज़ ऐं नारवा कम था कनि। मुंहिंजे अक्सर सवालनि जे जवाब में चयल बयान खे मेजर कोन लिखियो। मुंहिंजे बचाव में शायदि घुराइण खां इनकार कयो। मुंहिंजी पुलिस सां दस्तावेज़ी दुश्मनीअ खे हिन ईअं चई ध्यान ते न आंदो त पुलिस सां दुश्मनी हुयमि। शाहिदनि सां त कान हुयमि न। पुलिस सां गुज़िरियल 11-12 सालनि खां जुट थी कमु करण जे बावजूद बि छा खेसि उहा ॼाण न हूंदी त पुलिस जेका जीअरा जाॻाईंदा माण्हू गुम करे सघे थी, सा कूड़ा शायदि बि बीहारे सघे थी। चांडिया चोर शंभाणी शायदि सोचे मां मुरकियुसि। तनवीर चांहि जो कोप वधाईंदे पुछियो, मुरकी पियो, छुटंदे छा? केस शायदि सुठो हलियो थो ॾिसिजे। मिठा
केस त सुठो थो हले पर छॾींदा कोन, जे छॾिणो हुजे न त ॿुधनि ई न। मूं साम्हूं ॾिठो बाबा जे अखियुनि में पाणी तरी आयो हुयो ऐं मामे सुल्तान रोई ॾिनो हुयो। मूं मास्तर खे सॾे चयो हुयो, सुभाणे मामा खे न वठी अचु, न त हरू भरू मुंहिंजो हियां बि झुरी पवंदो। चांहि पी पूरी कयमि त मूं अकेले खे अंदरि सॾु थियो। मेजर पन्नू कढी मुंहिंजो बयानु वठणु शुरू कयो। मूं बयान में पुलिस जी दुश्मनीअ बाबति के दस्तावेज़, कोर्ट जा नक़ल ऐं बार जा ठहराव पेश करणु चाहिया। 10-15 मिंटनि जी झगझग खां पोइ हिन कुझु कागर क़बूलिया ऐं कुझु मोटाए फिटी कया। जे मेज़ तां हेठि वञी किरिया। झुकी खयमि त चेल मां सट उभिरी वई ऐं सूरज जी लहर दिमाग़ ताईं डोड़ी वई। थधो साह भरे सिधो थियुमि त मेजर जी शकिल मूंखे ईअं लॻी जीअं को क़दीम रूम जो बादशाह आखाड़े में ग़ुलामनि ते थींदड़ अज़ियत ऐं पीड़ा ॾिसी मुरकंदो हुजे। मुर्क रोके हिन चयो, तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं खणी मंझजनि, पर उहो ॿुधाए त तूं अवामी लीग जो सेक्रेटरी छो थिए? तोहमत वारे ॾोह में त मूं ते उहा तोहमत न आहे। मूं सवाल जो जवाबु ॾिनो। बकवास बंदि कर। मूंखे ख़बर आहे त GS जो ख़तरनाक माण्हू आहीं ऐं मुजीब जो साथी आहीं, हिन कावड़ मां ज़रे घटि उथंदे चयो। मां सम्झी वियुमि त मुंहिंजो ॾोह कहिड़ो हुयो, जंहिंजी सज़ा ॾियण लाइ ही हिकु फर्ज़ी मुक़दमो खड़ो कयो वियो हुयो। तोखे ख़बर आहे त पोइ पुछे ई छो? चई मां फाइल टेबल तां खणी ॿाहिरि निकितुसि। मेजर पोयां भुण कंदो रहियो। उन बाद फैज़ जो बयानु थियो, जंहिंखां पोइ सुभाणे हाज़िर थियण जो हुकुम ॾेई मेजर नईम उथी चैम्बर में हलियो वियो। पुलिस सां गॾिजी लाकअप ताईं तनवीर ऐं बाबा जन बि आया। शाम जो लाकअप में फैज़ ॿुधायो त मेजर हिन ते ॿार आणे रहियो हुयो त हू मुंहिंजे ख़िलाफ़ु बयानु ॾिए ऐं चए त मूं खेसि पैसा ॾेई उहो कमु करायो हुयो, त खेसि छॾे ॾिनो वेंदो। पर हिन उन खां सफ़ा इनकार कयो, जंहिंजी तस्दीक मां ॿिए ॾींहुं संदसि बयानु पढ़ी कई। ख़मीस 15 जुलाई 1971 ईस्वी, सेंट्रल जेल सखर। अॼु सुबुह जो 9 बजे असांखे मेजर वटि पेश कयो वियो। मूं बचाव जे शाहिदनि वठण लाइ चयो, जे मूंखां अॻु ई पहुची चुका हुआ। बार जो सेक्रेटरी इलाही बख़्श शेख हुयो, हिकु ॿियो वकील ऐं साथी नबी बख़्श खोसो हुयो ऐं 3-4 वाल्सगंज जा वापारी हुया। पर मेजर उन खां इनकार कंदे फ़तवा जो ऐलान कयो। जवाबदार रशीद भट्टीअ खे ॾोह जो ॾोही करार ॾेई कोर्ट खेसि 1 साल सख़्तु पोरे सां कैद जी सज़ा थी ॾिए, 10,000 ॾंड थी रखे ऐं ॾोही फैज़ मोहम्मद खे शक जो फ़ाइदो ॾेई छॾे थी ॾिए। ॿाहिरि निकितुमि त माइट मिट ऐं यार दोस्त बीठा हुया। खेनि सज़ा जो ॿुधायमि त सभिनी रद्द अमल ज़ाहिर कयो। बाबा जो अॼु दिलि पकी करे आयो हुयो, या ख़िलाफ़त तहरीक वारो बाबा थी आयो हुयो। उमालक चई ॾिनूं, परवाह न कर, जेल बि मुड़सनि लाइ ठहिया आहिनि, हक़ जी राह में ईअं थींदो आहे। सोट न बन चिड़ में अची अन्याय जूं रड़ियूं करणु लॻो। उहो त सिंध में सिंधियुनि खां पियो थिए। चई मूंखे न माठ कराई। तनवीर ऐं शौकत उदास थी विया ऐं हेठि लही विया। मास्तर जो जेल कमाए चुको आहे तंहिं पुठी ठपे चयो, दिलनि लाइ ईअं थियणो हुयो। इलाही बख़्श जे अखियुनि में पाणी तरी आयो। खोसे कुल्हो लोॾे चयो, अयाज़ जी नज़रबंदी ऐं तुंहिंजी सज़ा दुनिया खे ॿुधाईंदी त हिन ॾाढ ऐं ॾमर जे ॾेह में बि के सिंधी ई आहिनि जे मज़लूम बंगाल सां सच ऐं हक़ जो नातो निभाए रहिया आहिनि। जेसीं ताईं जेल वारंट ठहनि तेसीं ताईं मूंखे ॿाहिरि आणे बेंच ते विहारियो वियो। झट खां पोइ इक़बाल वारंट खणी आयो ऐं अची घाट अमलदार खे ॾींदे चयाईं, बैड लक मिस्टर भट्टी एंड गुड लक फॉर यू इक़बाल। मूं कावड़ में टोक कई। मूंखे छा आहे, उन लाइ को प्रमोशन वग़ैरह कोन मिलंदो? हिन चयो। सखर जे उन्हनि हरामियुनि जे नज़र में त तुंहिंजो दर्जो वधंदो, जन सां साज़िश करे तो कूड़ा शाहिद हथ कया। मूं जवाबु ॾिनो, तोसां का दुश्मनी कान अथमि। जे सिंधी दुश्मन हुजा हा त फैज़ ख़िलाफ़ बि शाहिद बीहारिया हा। हू त वीचारो कल्ह जो ॿारु आहे। तुंहिंजनि यारनि खे भव मूं मां हुयो, न की हुन मां। ख़ैर का ॻाल्हि न आहे, साल गुज़री वेंदो, हूअं बि पलव पुराणो न थींदो आहे। उन वक़्तु मेजर बि ॿाहिरि निकिरी रहियो हो ऐं पोयों जुमिलो ॿुधी वरितईं। उन उर्दू जुमिले में पलव लफ़्ज़ सिंधी हिन खे सम्झ में न आयो। सो इक़बाल खां पुछियाईं, पलव छा थींदो आहे? उहो सिंधी लफ़्ज़ आहे ऐं रुॻो सिंधी ई सम्झी सघंदा आहिनि। मूं जवाबु ॾिनो। तकिड़ियूं विखियूं भरे वञी जीप में वेठो। घाट सां अवल डिस्ट्रिक्ट जेल आयुसि।
जितां दवाऊं वग़ैरह ऐं सामान सड़ो खणो हुयो। 3 ॾींहंनि जी गैर हाज़िरीअ जेकबाबाद वारनि साथियुनि खे वाइड़ो करे विधो हुयो। सभु वराए विया, खेनि ॿुधायो त मिलियल तुर्त छुटण जा वाइदा सभु कूड़ा हुया ऐं खेसि हलण लाइ हू बि तयारु थियनि। केस जी रुदाद ॿुधी सभु डिॼी ऐं वाइड़ा थी विया। ईसो मज़दूर यूनियन जा निज़ाम बलोच ऐं हफ़ीज़ कुरैशी बि सज़ा खाई डिस्ट्रिक्ट जेल पहुची चुका हुया। खाउन मोकिलाए सोकिलाए सामान खणाए माड़ीअ ते आहिनि, जिते वास्तेदार ऑफिसरनि खे सुठे सलूक लाइ संदन थोरा मञे सेंट्रल जेल ॾांहुं रवानो थियुसि। घाट अमलदार को अॼु चङो मुड़ुसु पिए ॾिठो। चयाईं, साईं जीप त उहा पंहिंजे बिले आहे। ख़ैरपुर मां बाबा जन कार ते मोटिया हुया ऐं जीप असांजे बिले कई हुयाऊं। जे चाहियो त भली घर जो चकर बि हणंदा हलो। हिकु दिलि त चयो त घर हली ॿारनि बचनि सां मिलियो वञा, पर पोइ ख़्यालु आयुमि त उहे कर आसरो पले वेठा आहिनि, वरी ॾिसंदा त दिलि भरिजी ईंदनि ऐं तबियत ते अजायो बार थींदनि। ॿारनि जी एॾी ॻणती कान हुयमि, पर सिकीअ जो ख़्यालु पिए थियुमि जो ताज़ो ताज़ो बीमारीअ मां कुझु अबरी थी हुई। संदसि तबियत ते भरोसो न हुयो, सो अमलदार जा थोरा चई इनकार कयनि। सेंट्रल जेल डिस्ट्रिक्ट जेल खां 5-6 वॾो आहे ऐं मंझसि 1500-1600 कैदी रहनि था। हिते बि ऑफिसरनि सुठो वर्ता कयो ऐं ज़रूरियात जूं सभु शयूं अंदरि आण ॾिनऊं। दस्तूर मूजिबि पहिरें ॾींहुं कारे टीन में उमाणियो वियो। अमलदाराणे कारे चकर में छॾे वियो, जंहिंजी हिकु डिवीज़न कारो टीन आहे। कारे टीन में पिटियल ऐं पुराणो जवाबदार मोहम्मद हसन भट्टी आहे। हिन मुले चयो, साईं ज़ात कांवन खे बि प्यारी आहे, तव्हां ॻणती न कयो, का तकलीफ़ न थींदव, बेफ़िक्र थी लत ॾेई सुम्ही पओ। कैदियुनि जे ख़ुलूस ऐं हमदर्दियुनि जो अॻु तजुर्बो हुयुमि, सो नओं माहौल ॾिसी मूर उदास न थियुसि। शाम जो तड़करे कपिड़ा मटाए अयाज़ सां मिलण जी तदबीर सोचणु लॻुसि, जो बी क्लास में नज़रबंदि हुयो। पतो पियुमि त हिन खे कंहिंसां मिलण या कंहिंखे हिन सां मिलण जी इजाज़त न आहे। नऊं हुयुसि, सो वञण जी हिमत बि न पेसारे सघियुसि। जेसीं ताईं कुझु रुख रवाज ॾिसां, तेसीं माठ करे वेहण जो फ़ैसिलो कयुमि। साॻी कारे टीन में भरचूंडीअ वारे पीर जा 2 पुट बि आहिनि, जिन खे मार्शल लॉ कोर्ट हिकु केस में सज़ा ॾिनी आहे ऐं 2 अञा हलणा आहिनि। हिकु 2 ज़ंगे जा पने अकिल तालके जा बि पुराणा पाड़ेसिरी ऐं वाक़िफ़ निकिरी पिया, सो उन्हनि सां वेही हाल अहवाल करणु लॻुसि। शाम जो 4 बजे धारे हिकु माण्हू अची कुल्हे ते हथु रखी उथण लाइ चयो। थोरे गौर सां पोइ सुञातुमि वॾेरो गुल मोहम्मद महर चक वारो हुयो, जो बि बी क्लास में सज़ा जा ॾींहं पूरा करे रहियो हुयो। मूंखे वठी कारे टीन खां ॿाहिरि कढी चकर तरफ़ हलियो ऐं आणे चकर वारे अमलदार जे चबूतरे वटि बीहारियो। उते पुॻासीं त अयाज़ अंदरां मुरकंदो निकितो ऐं भाकुर पाए चयाईं, डेस्टिनी टुगेदर। ही मारूफ़ जुमिलो आहे जो रब्बानी मुंहिंजे ऐं अयाज़ जी सिक ऐं संगत खां मुतासिर थी चवंदो आहे। हाओ यार, मूं खिली चयो। पोइ हिक ॿिए खे 3 महीननि जा हाल अहवाल ॾिनासीं। टोटल जी सीटी लॻी त मोकिलायोसीं। अयाज़ चयो त मूं ते ॿियनि कैदियुनि सां मिलण जी बंदिश आहे। अॼु बि तुंहिंजे लाइ ॿुधुमि त दिलि न झले सघियुमि ऐं अमलदार जी महिरबानीअ सां हलियो आहियां, सो तूं नमूने सां कोशिशि करे बी क्लास ॾांहुं हलियो ईंदो कर। अयाज़ खां मोकिलाए कारे टीन में आयुमि। टोटल थियो बैरक बंदि थी त राति जी मानी खाधमि। ख़मीस ॾींहुं शाम जो गोश्त रस जो बिना बूटी वटो ऐं हिकु हॾो मिलियो ऐं 2 तनूरी मानियूं। मानी खाई 2 खथनि मां हंधु ठाहे सुम्ही पियुसि। हिकु 2 कैदियुनि वीचारनि सुरी पुरी पखे हेठां जाइ ॾिनी ऐं ज़ंगे जन रिली ऐं चादर ॾिनी, सो उन कैदी हंध ते वेही अॼु जी डायरी पूरी कई अथमि। जुमू 16 जुलाई 1971 ईस्वी। 3 ॾींहंनि जी दरबदरी, बेआरामी ऐं बद परहेज़ी तबियत ड्राहे विधी। अॼु सुबुह जो उथण सां ई लिंग टुटंदो महसूसु थियो। सम्झी वियुमि त पेशाब में खंडु वधी वई आहे। 6 लॻे सीटी वॻी, दरवाज़ो खुलियो त हमरा नेरनि जा भुॻड़ा खणी आयो। ॾंदड़ पाणी करे भुॻड़ा खाई पाणीअ जो गिलास पी हांझल कयमि ई मस त ॿियो विसु लॻो। यकदमि उथी हंधि वेड़े ॿधासीं। का शइ बैरक में छॾणी न हुई, छो जो सफ़ाई थियणी हुई।
हंधि कुल्हे ते खणी बैग हथ में खणी ॿाहिरि निकितुसि ऐं डिवीज़न में डबल पोयां हिकु थल्हे ते वञी रखियमि। डबल ॿिमाड़ी जॻह आहे जंहिंमें खोलियूं ठहियल आहिनि। राति जो जेतोणीकि पखे हेठां सुतो हुअमि त बि पघर लिंग पचाए छॾिया हुआ। हिकु बैरक में 50 खनि क़ैदी हुआसीं ऐं 2 लाइनुनि में ईअं सुम्हियासीं जो 2 बिस्तरनि जे विच में इंच बि विथी न हुई। बंदि बैरक में जो 15-20 हंडियूं चढ़ियूं तन बैरक खे बाहि करे छॾियो हुयो। सखर जेल में अॻु सख़्ती हूंदी हुई ऐं क़ैदियुनि जी हालति ग़ुलामनि खां घटि न हूंदी हुई। पर अप्रैल वारनि झगड़नि खां पोइ जेल थधो थी चुको हुयो ऐं आज़ादी ॾाढी हुई। मां थक ऐं पघर जी धप लाइण लाइ नलके ॾांहुं तड़ लाइ वियुसि त कारेटीन जे मुंशी चकर में हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो। आयुमि त अमलदार अॻियां सभु नवां क़ैदी लाइन में वेठल ॾिठमि। सम्झुमि त कमु मुक़ररु थींदो सो मां बि लाइन में वेही रहियुसि। को दिलनि ते लॻो, को झाड़ू ते, को लेपे ते। जंहिं महिल मुंहिंजो वारो आयो त पटेल भट्टीअ कमु माफ़ कराए छॾियो। मूं दिलि में संदसि थोरा मञी अची तड़ कयो ऐं वेही कैदी कपिड़नि मिलण जो इंतज़ारु करणु लॻुमि। कलाक खन में कंहिं पुछा न कई त उथी जेल जो चकर ॾियण लाइ उसियुसि। अॻु बि 2-3 दफ़ा जेल घुमियो हो सो घुमंदो फिरंदो वञी लाइब्रेरीअ में निकितुसि। कलाक अधु मास्तर सां कचहरी करे किताब वठी वरी बैरक मोटी आयुसि। थोरे पंध ई जंघुनि में सूर विझी छॾियो सो भतो खाई दाल मानी इस्पताल आयुसि। डॉक्टर सां वेदन बयानु कयमि। जंहिं उमालक पेशाब चकरासियो 2% खंडु मौजूदु हुई। चङे मुड़ुस यकदमि इस्पताल में दाख़िल कयो ऐं हर क़िस्म जी हमदर्दी ऐं मदद जो वाइदो कयो ऐं यकीन ॾियारो। अधु मुनो कलाक विहारे कचहरी कयाई। काज़ी नबी बख़्श मेडिको जेल जी ज़ुबान में मेडिकल ऑफिसर निहायती शरीफ़ ऐं ईमानदार डॉक्टर मशहूरु आहे। हिन मुंहिंजी दिलि ॿधाइण लाइ चयो त मिस्टर भट्टी घबरायो असुलु न, मां तव्हांखे सुञाणा, तव्हांजा अफ़साना पढ़िया अथमि ऐं ॻाल्हियूं अदे अब्दुल कादिर खां ॿुधियूं अथमि। अब्दुल कादिर वकील दोस्त आहे ऐं शिकारपुर जो काज़ी आहे। ज़िंदगीअ में थींदो आहे जे गुल पटींदा आहिनि उन्हनि खे कंडा बि लॻंदा आहिनि। सच चवण ते सख़्तियूं बि ईंदियूं आहिनि। इस्पताल मां सामान खणी अचण लाइ निकितुसि त रस्ते ते अयाज़ मिलियो। खेसि इस्पताल में दाख़िला जो ॿुधायमि त सरहो थियो ऐं चयाईं हिते तकलीफ़ कान थींदमि। साणसि शाम जो मिलण जो वाइदो करे आउं कारेटीन वापसि वियुसि। अञा टपड़ खयमि ई पए त माड़ीअ तां सॾु थियो। माड़ीअ ते पुॻुसि त पतो पियो त मुलाक़ात आई हुई। दरिया वटां मुलाक़ात करायई। मास्तर बदर ऐं पुटु ख़ालिद आया हुआ। ख़ालिद जीए सिंध चई थुल्ही ॼारी मां आङुर अंदरि करे हथु मिलायो। मूं गिघे आवाज़ सां सदा जीए सिंध वराणियो। असांजे त ॿाहिरि दिलि ॿधाईंदा हुयो, हिते पाण दिलगीर था थियो। ख़ालिद खिली चयो। मां खेसि हिकु मुहाजर जेलर मुलाक़ाती जेलर जे मुंहं ते चई ॾिनो, पुट न तोखे ॾिसी दिलि भरी अथमि न पंहिंजी आज़ादी खसजण ते दिलगीर थियो आहियां, पर नई सिंध ऐं नई सिंधी नस्ल जे आईंदे ते आयल कारा कारोबार ॾिसी पंहिंजी मजबूरी ऐं बेवसी उदास कयो अथमि। हूं अजाई था ॻणती करियो, सभु ठीकु थी वेंदो। तव्हां पाण चवंदा हुयो त मायूसी लानत आहे। मूं हिन जे मुंहं ते अटकल इरादे ऐं वेसा जी झलक ॾिसी सोचियुमि त जे सिंध जो ॿार अॼु ईअं थो सोचे त सिंध जे सींध में सिंदूर ज़रूरु पवंदो। मास्तर जन ॿुधायो त बाबा रहीम यार ख़ान वञिणो हुयो सो खेनि आचर ताईं B क्लास जी दरख़्वास्त ऐं अपील ठाहे मोकिले ॾियां। तेल साबुण चांहि खंडु ऐं ॿियूं ज़रूरी शयूं ॾेई हू मोकिलाए विया। वेंदे वेंदे ख़ालिद चई वियो, चाचा अयाज़ खे बि जीए सिंध चइजो। मां इस्पताल में अची लेटी पियुसि। 3 महीननि खां पोइ पलंग नसीब थियो हुयुमि सो सुम्हण साईं अहिड़ी निंड अची वई जो 6 बजे नर्स मुला कासिम धूंधाड़े उथारियो। तड़ करे मोटी आयमि त टोटल जी सीटी लॻी। अयाज़ सां ॿिए ॾींहुं मिलण जो सोचे वेही किताब पढ़णु लॻुमि। हंडी वालनि हंडी तयारु कई त मानी खाधीसीं। मां खाई वेही डायरी लिखणु लॻो आहियां। सभु मरीज़ सुम्ही पिया आहिनि। हिक खे बत्ती ॿरियल हुअण करे निंड नथी अचे ऐं पियो थो लुछे सो लिखणु बंदि थो करियां ऐं बत्ती विसाए सुम्हण जो इरादो थो रखां।